पंजवी तारीख ज़ैनब जे गम में रोवण वारा मोमिन ही उहा दरबार आ जंहिं दरबार में ज़हरा जो धियूं टांडन ते बीठियूं मां न पढ़ा हा जे उलमा न लिखन चवनि त ज़हरा जो धियूं जेॾी महिल बाहि ते बीठियूं तुंहिंजो ॿुधण सवलो आहे मुंहिंजो पढ़ण सवलो आहे ख़बर उन्हनि खां पुछो जिन बि मातम कयो बार बार न पढ़ायो बस थी वही आजादारी तव्हांजी एॾा परदादा और मातम करणु शुरू था कनि अली जो सदको अॻिते ॿुधो परदादा और मातम शुरू था कनि या सजाद ज़ंजीर संभालिया ज़ुरैर जे साम्हूं अची इमाम बि फरमाए तो ख़ुदाई क़बीले जा जवान सर मथे खणो क़ैदीअ जो सलाम इमाम फरमाए तो मदीनू कैदी ज़ात इमाम दसो न कैदी नालो इमाम फरमाए तो जे नालो ऐं ज़ात ॿुधणी थी छॾ कुर्सी आ मुंहिंजे वेझो सैयदन जा मुकामी हो जेॾी महिल वेझो आयो इमाम फरमाए तो ज़ुरैर अच्छा ॿुधाया वञी चादरूं खणी चादरुनि जो नालो आयो ज़मीन ते तड़पी चवण लॻो मां भुलिजां थो या सजादा इमाम फरमाए तो हा ज़ुरैर मां उहो मदीने वारो सजादा मौला जे तूं सजादा दा अब्बास फरमाइनि त ॾिस घोड़े जी गर्दन में जंहिंजो सर्रा इहो मुंहिंजो चाचो अब्बास आहे रोई चए तो मौला जे इहो अब्बास आहे त ही बांधियूं आदियूं अथई फरमाइनि त एॾे में निहार मूसा ज़ैनब अक्सर वेठा भी सैयद आयो बाजार आयो 40 चादरूं वरतई न पढ़ायो तो चङो न चादरूं वठी अमामा वठी रुअण वारो जेॾी महिल मोटियो भितनि सां टकर हणणु शुरू पेशानी मां रत बाहर आयो
फरमाईंदा सलवात